अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं अवां आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी ॿेलनि ते कब्ज़ा जारी, कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ समाजी अॻवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिब नवां अलीमत प्रेस क्लब अॻियां समाजी अॻवान समाज सुधारक जान मोहम्मद कल्यार, एडवोकेट सरवर डायरी, वाजिद अली राहू, शहरी एक्शन कमेटी जे सदर यूसुफ रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी करे ऐं मीडिया ॾो दाहींदे चयो त ॿेले खाते ज़मीननि ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे नायाब क़ीमती वण वॾे ज़मीनूं काहे छॾियूं आहिनि, जिन में केला, कणक, चणा, बसर काहे छॾिया आहिनि। ॿेलो, माड़ी जलबाणी, लाखाट, मैरापुर, सुखपुर, ठट जागीर समेत ॿियनि ॿेलनि ते फ़ॉरेस्ट अमलदारनि सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते अमल करण बजाए हथ सां पैसा वठी कब्ज़ा करे रही आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ फिलफोल कार्रवाई करे ॿेलनि खे ॿीहराबाद कयो वञे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।